छा पाकिस्तान ईरान ते हमलो करे सघे थो? विच ओभर में वधंदड़ छिकताण में पाकिस्तान एक निहायत हसास जाग्राफियाई ऐं सिफ़ारती पोज़ीशन में बीठो आहे। एक पासे पाकिस्तान जा सऊदी अरब सां वेझा दिफ़ाई ऐं इक़्तिसादी लाॻापा आहिनि, जॾहिं त ॿिए पासे ईरान सां उन जी डिघी सरहद ऐं पेचीदा इलाक़ाई लाॻापा आहिनि। पाकिस्तान जे आर्मी चीफ जनरल आसिफ मुनीर जी सऊदी अरब जे दिफ़ाई वारे वज़ीर सां मुलाक़ात ऐं ईरान सां वधंदड़ छिकताण इहो सवाल पैदा करे छॾियो आहे त छा पाकिस्तान ईरान जे ख़िलाफ़ जंग में शामिल थी सघे थो? अचो त हिन सूरत हाल जो सियासी, दिफ़ाई, अस्करी हवाले सां तज़ियो वठूं। मां आहियां फ़हमीदा रियाज़, तव्हां ॾिसी रहिया आहियो WTN न्यूज़। पाकिस्तानी फ़ौज जे सरबराह फील्ड मार्शल आसिफ मुनीर सऊदी वज़ीर दिफ़ा ख़ालिद बिन सलमान सां मुलाक़ात कई आहे। जंहिं खां पोइ सोशल नेटवर्क एक्स ते ख़ालिद बिन सलमान मुलाक़ात जूं तस्वीरूं शेयर कयूं ऐं मुलाक़ात बाबति लिखियो त उन्हनि सऊदी अरब ते ईरान जे हमलनि ऐं उन्हनि खे रोकण लाइ ज़रूरी क़दमनि ते ख़्याल वंढिया। ख़ालिद बिन सलमान पंहिंजे पैगाम में पाकिस्तान सां दिफ़ाई मुआहिदे जो बि हवालो ॾिनो ऐं चयो त हिन हवाले सां ॻाल्हि ॿोल बि कई वई। हिन मुलाक़ात खे तज़िया निगार टिनि रुखनि खां ॾिसी रहिया आहिनि। पहिरियों रुख त ॿई मुल्क मौजूदा बहरान ते हिक ॿिए सां मशवरो करे रहिया आहिनि। ॿियों रुख इहो चवे थो त दिफ़ाई ताउन जे मुआहिदे तहत फ़ौजी राब्तो बरक़रार रखियो पियो वञे। टियों उहो त ही मुलाक़ात ईरान समेत ख़िते जे ॿियनि मुल्कनि लाइ हिकु सिफ़ारती पैगाम बि थी सघे थो। अचो त ॾिसूं था पाकिस्तान में सऊदी अरब जो दिफ़ाई मुआहिदो छा थो चवे। 2025 में पाकिस्तान ऐं सऊदी अरब जे विच में हिकु दिफ़ाई सहकार जो मुआहिदो थियो, जंहिं जे मुताबिक़ ॿई मुल्क दिफ़ाई ताउन खे वधाईंदा, यानी फ़ौजी मालूमात ऐं इंटेलिजेंस जी मटासटा कंदा, ख़िते में सलामती जे मसइलनि ते गॾियल हिकमत अमली ठाहींदा। कुझु रिपोर्ट्स मुताबिक़ मुआहिदे में इज्तिमाई दिफ़ा जो तसवुर बि शामिल आहे, जंहिं जो मतिलबु उहो आहे त जेकॾहिं हिकु मुल्क ते वॾो हमले थिए थो त ॿियो मुल्क उन जी मदद कंदो। इन खे कुझु हवालनि सां हिन रीति बि रिपोर्ट कयो वियो आहे त सऊदी अरब ते हमलो पाकिस्तान ते हमलो तसवुर कयो वेंदो। ही नेटो इतिहादियनि जे तर्ज़ जो मुआहिदो आहे, जंहिं बाबति माहिर इहो बि सम्झनि था त हिन जो मक़सदु सऊदी अरब जो अमरीका ते भाड़ण घटि करणु आहे। आर्मी चीफ जी मुलाक़ात खां अॻु परॾेही वज़ीर इसहाक डार पंहिंजी तक़रीर में ईरान खे यादि ॾियारियो हो त पाकिस्तान जो सऊदी अरब सां दिफ़ाई मुआहिदो आहे। सऊदी अरब हींअर ताईं पाकिस्तान खां फ़ौज जी मदद न घुरी आहे, छो त हू वॾी जंग खां बचणु चाहे थो। ते हूंदे बि सिफ़ारती माहिरनि मुताबिक़ मतिलबु इहो नाहे त पाकिस्तान पाण मुरादो के जंग में टिपो ॾींदो। अहिड़नि मुआहिदनि में अक्सर सियासी फ़ैसिला साज़ी जी गुंजाइश रखी वेंदी आहे। अचो त जाइज़ो वठूं था पाकिस्तान जे लाइ ईरान जे ख़िलाफ़ जंग छो मुश्किल हूंदी। जेतोणीकि पाकिस्तान जो सऊदी अरब सां वेझा लाॻापा आहिनि, पर ईरान जे ख़िलाफ़ इम्कानी खुलियल जंग पाकिस्तान लाइ केतिरे ई सबबनि जे करे इंतिहाई पेचीदा थी सघे थी। पाकिस्तान ऐं ईरान जे विच में लॻभॻि 900 किलोमीटर डिघी सरहद आहे। जेकॾहिं ॿिन्ही मुल्कनि जे विच में जंग थिए थी त बलोचिस्तान ऐं सरहदी इलाक़नि में शदीद अदम इस्तेहकाम पैदा थी सघे थो। पाकिस्तान में शिया ऐं सुन्नी ॿई वॾी आबादी मौजूदु आहे। ईरान सां सिधी जंग पाकिस्तान जे अंदरि फ़िरकावारियत खे भड़काए सघे थी, जेका अॻु ई हिकु हसास मसइलो आहे। खामनाई जी शहादत खां पोइ कराची, इस्लामाबाद, स्कर्दू, गिलगित में पुरतशदद वाक़िअनि ऐं माण्हुनि जे मारिजण खां हर को वाक़िफ़ आहे। नाज़रीन, पाकिस्तान जी मईशियत हिन वक़्तु दॿाउ में आहे। विच ओभर जे मुल्कनि में लखे ई पाकिस्तानियुनि महिनत मज़दूरी कनि था ऐं उतां ईंदड़ परॾेही दाणो पाकिस्तान जी मईशियत लाइ अहम आहे। कंहिं वॾी जंग जी सूरत में ही माशी निज़ाम मुतासिर थी सघे थो। पाकिस्तान अॻी अफ़गानिस्तान ऐं भारत सां सिक्योरिटी चैलेंज खे मुंहुं ॾेई रहियो आहे। अहिड़ियुनि हालतुनि में ईरान सां जंग पाकिस्तान लाइ हिकु वॾो ख़तरो बणिजी सघे थो। सवाल इहो बि आहे त सऊदी अरब खे आख़िर पाकिस्तान जी ज़रूरत छो आहे? जवाबु इहो आहे त सऊदी अरब पाकिस्तान खे ख़िते में हिकु अहम अस्करी पार्टनर सम्झे थो। हुन जो बुनियादी सबबु पाकिस्तान जी फ़ौजी ताक़त आहे ऐं पाकिस्तान दुनिया जे वाहिद एटमी मुसलमान मुल्क आहे। इन करे कुझु तज़िया निगारनि जो ख़्याल आहे त सऊदी अरब पाकिस्तान खे हिकु स्ट्रेटेजिक
तवाज़ुन तौर ॾिसे थो। पाकिस्तान ऐं सऊदी अरब जा लाॻापा केतिरनि ई रहाकनि ते पखिड़ियल आहिनि, पर ईरान सां हिते जे माण्हुनि जा लाॻापा पाकिस्तान जे ठहण खां अॻु जा आहिनि, जिन जी नोयत सियासी, अदबी ऐं मज़हबी आहे। माहिरनि जो चवणु आहे त जेकॾहिं जंग डिघी थिए थी त सऊदी अरब मदद घुरी सघे थो ऐं पाकिस्तान इनकार नथो करे सघे। सिक्योरिटी तजिए निगार बाकर सजाद लिखे थो त पाकिस्तान उहो ॼाणे थो त जेकॾहिं सऊदी अरब ते हमला जारी रहिया त हुनखे पंहिंजी फ़ौज मुक़ररु करणी पवंदी, जेको हिकु मुश्किल फ़ैसिलो हूंदो। अहिड़ी तरह तजिए निगार माइकल गूगलमैन जो चवणु आहे त पाकिस्तान अफ़गानिस्तान ऐं ईरान जे विच में फासी चुको आहे। ईरान में अदम इस्तेकाम बलोचिस्तान में बग़ावत वधाए सघे थो, जेको पाकिस्तान लाइ वॾो ख़तरो आहे। अरब मुल्कनि ते हमले खां पोइ अरब लीग पंहिंजो इजलास तलब करे वरितो आहे, जॾहिं त ईरानी सदर मसूद जो ही पैगाम बि साम्हूं आयो आहे त ईरान पाड़ेसारी मुल्क ते उन वक़्त ताईं हमलो न कंदो जेसिताईं अगराई न कई वेंदी।